ककड़ मां शहीद बेनज़ीर भुट्टो जो वरसी में शिरकत लाइ निकतल पीपीजे वारनि जो काफ़िलो खानपुर जुणे जो पहुची वियो। शहीद बेनज़ीर भुट्टो जी अरिड़हीं वरसीअ में शिरकत लाइ 22 ॼणनि ते मुश्तमिल सलाम बेनज़ीर काफ़िलो खानपुर जुणे जो पहुतो। पीपीएमपीए ज़ुबैर अहमद जुणे जो, ज़िले दादू जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी सदाम हुसैन बलड़ो, मुमताज़ चोखियो, सजाद हुसैन जुणे जो ऐं तालका सदर एजाज़ चांडियो, मंसूर कलोड़ समेत ॿियनि पीपी अॻवाननि पारां सलाम बेनज़ीर काफ़िले जो गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल करे कारकुननि खे अजरक उठाया विया। सलाम बेनज़ीर प्यादल मार्च जी अॻवानी एमपीए हिना दस्तगीर ऐं सेनेटर आजिज़ सामरा जो फर्ज़ंद 16 वरनि जो शागिर्द बाज़ल आजिज़ तामरा करे रहियो आहे। उन मौक़े ते बाज़ल आजिज़ सामरा शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जूं क़ौम ऐं मुल्क लाइ लाज़वाल क़ुर्बानियूं आहिनि। खेसि ख़राज अक़ीदत ऐं मज़ार ते सलाम पेश करण लाइ गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो वञी रहिया आहियूं। उन चयो त शहीद राणीअ जे मिशन ते अमल करण लाइ चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां हथ में मिलाए जदोजहद करे रहिया आहियूं।